अस्सलाम वालेकुम नाजरीन, खबर शामिल क्यों था ठहरी मीरवा खां कराची में मुबैना तौर मारिजी वियल नौजवान महरम शर के कातलन की गिरफ्तारी लाए मीरवा इतिहाद टीम के सॾ ते मीरवा शहर में नाका चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई, जंहिंमें वारसन समेत सियासी समाजी अगवाणनि शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। रैली गॾंदड़ अगवाणनि वकार अहमद शर, सूफ़ी हाजन गुल, जावेद शाल, सलेमान सिंधी, आफ्ताब शर, डॉक्टर अल्लाह बचायो शर, शेर मोहम्मद शर, शकील शर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त क़त्ल थियल महरम शर जो केस त दाख़िल कयो वियो आहे, पर पुलिस हिन वक़्त ताईं क़ातुल ज़ाहिर नाहे करे सघी। शाहिदियूं मिलियूं आहिनि त नौजवान जो लाश चइनि ॼणनि पार्क में उछलायो हो, पर पुलिस केस में दिलचस्पी न पई वठे। हुननि आला अख़्तियारनि खां घुर कई आहे त नौजवान जे क़ातिलनि खे ज़ाहिर करे खेनि गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। जो कि रैली जेका मीरवा इतिहाद टीम महरम शर के वारसन की तरफों कढी वही है। रैली में आयल महरम शर के वारसन MIT के उहदेदारनि क़ौमी दोस्तन, क़ौमी कारकुनन, सियासी समाजी अगवाणन सभिनी जो यो हिकिड़ो ही असांजो मुतालबो है, गॾियल मुतालबो है त कुछ ॾींहं पहिरें हफ़्तो कराची में महरम शर के बेदर्दी से अफ़गानी पठाननि धारियनि क़त्ल करे उनजो लाश पार्क में उछलायो वियो, जेको लाश वारसन के मिलो। उन खां पोइ वारस उन जा कराची विया ऐं उते थाणे ते FIR भी कटी वई आहे। FIR खां बाद में भी उन जे कातिलनि खे गिरफ़्तार न कयो वियो आहे। उतां जी पुलिस जेका आहे उहा माना बाक़ाइदा ईअं सम्झूं घणी त ॼणो महरम शर जे कातिलनि सां ॿिट ॿधल आहे। सो असां आला अमलदारनि खे जेको आहे सो DIG IG ऐं जेको आहे सो वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं जेको आहे सो बिलाल भुट्टो, आसिफ ज़रदारी ऐं पाकिस्तान जी अदालतुनि खे, कोर्टुनि खे इहा गुज़ारिश ऐं अपील था कयूं, इहो मुतालबो था कयूं उन्हनि खां त तमामु जल्द महरम शर जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, उन्हनि खे कानून जे कटहरे में आणे, उन्हनि खे कानून जे मुताबिक़ सज़ा ॾिनी वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जा दायरा वधाया वेंदा। असीं जेको आहे सो 8 ॾींहंनि जे अंदरि अंदरि जेकर उन्हनि जा कातिल गिरफ़्तार नथा थियनि त पोइ संदसि महरम शर जे वारसनि सां गॾिजी करे असीं कराची प्रेस क्लब जे अॻियां हिकिड़ो तारीख़ी धरणो हणंदासीं, जेको धरणो मरण घड़ी ताईं जारी रहंदो, महरम शर जे कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं जारी रहंदो।